تطمئن قلوبهم بذكر الله ألا بذكر الله تطمئن القلوب الذين آمنوا وعملوا الصالحات طوبى لهم وحسن مآب كذلك أرسلناك في أمة قد خلت من قبلها أمم لتتلو عليهم الذي أوحينا إليك وهم يكفرون بالرحمن قل هو ربي لا إله إلا هو عليه توكلت وإليه متاب ولو أن قرآنا سيرت به الجبال أو قطعت به الأرض أو كلم به الموتى بل لله الأمر جميعا أفلم ييأس الذين آمنوا أن لو يشاء الله لهدى الناس جميعا ولا يزال الذين كفروا تصيبهم بما صنعوا قارعة أو تحل قريبا من دارهم حتى يأتي وعد الله إن الله لا يخلف الميعاد اللہ تعالیٰ کے قرآن تے کافرن اعتراض کئی قرآن شریف जे मज़मून सां मुक़ाबिलो न करे सघिया قرآن शरीफ जे अहकाम खे जो रद्द न करे सघिया हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अख़लाक़ जे मुतालिक़ उन्हनि वटि का गुंजाइश कान हुई पोइ हिकिड़ो एतिराज़ ठाहियूं त नबी असांखे रोज़ रोज़ कॾहिं हफ़्ते में कॾहिं कीअं नयूं आयतूं पियो ॿुधाए चऊं त पोइ छो न इहो क़ुर तो ते हिकिड़े दफ़े लही आयो जो रोज़ हिकिड़ी अदा आहे त ॿ आयत रुकूं ईअं पियो ॿुधाई इहो अलाह जेकॾहिं तो ते नाज़िल थो करे त किताब सारे जो सारो नाज़िल थी पवे हा पोइ असांखे वेठो ॿुधाई हा कॾहिं आयत कॾहिं सूरत कॾहिं हुकुम कॾहिं ॿ हुकुम इहे छा एतिराज़ ईअं हालांकि इन एतिराज़ खे का हैसियत कान्हे ॿार नंढड़े खे जो पढ़ाइबो आहे हिकिड़े ॾींहुं सारे क़ुर जो दौर त कोन कराइबो आहे वॾा वॾा हुनखे सेखारे सेखारे आहिस्ते आहिस्ते वरी सारो ख़तमु थिए आहिस्ते कढी पूरो कंदो आहे त पोइ अलाह तबारक व तआला ईअं क़ुर जी तरबियत पंहिंजे नबी जे उम्मत खे ॾिए पियो हर्फ़ हर्फ़ करे आयत आयत करे अखर अखर करे हुननि खे सम्झायो आहे त जीअं हिननि जे तबियत में इहो असरु ख़ासि वेही वञे ऐं क़ुर सां हिननि जी अक़ीदत ऐं क़ुर जो इल्मु हिननि जे क़ल्ब में अची वञे अलाह जी त इहा हिकमत हुई पर हे इन्हीअ खे चङो न पिया चवनि मतिलबु हुयो त कंहिं न कंहिं तरह क़ुर शरीफ़ जी मुखालफ़त कनि ॿियो को मक़सदु कोन हुयो न त हिन ॻाल्हि सां जो कहिड़ो सरोकार आहे क़ुर शरीफ़ सॼो लहे आहे त पोइ मञो हाणे जो होरिया होरिया हिकु हिकु ॿ ॿ हे त पाण अलाह जे तरफ़ां अचण जे लाइ वधीक सबूत आहे न बि पंहिंजे तरफ़ां ठाहियो आहे त हिकिड़े ॾींहं में सॼो ई ॿुधाए वञे हा रब ताला जॾहिं नाज़िल करे जेतिरो नाज़िल करे जहिड़ो हुकुम मोकिले इहो त अलाह जे वस जी ॻाल्हि आहे नबी जे वस जी ॻाल्हि बि त न हुई हितां ख़ुदि सिधी तरह तालीम ऐं तरबियत इहा आहे त नबीअ खे अलाह थो सेखारे उहो क़ुर हुनजे क़ल्ब ते थो लाहे उहो थो तव्हांखे ॿुधाए अहिड़ा त माण्हू खे सम्झ में अची वञणु घुरिजे पर बजाए हुननि वरी ईअं चयो त क़ुर छो न हिकिड़ो दफ़ो सॼो दफ़्तर सॼो जो सॼो अची वञे
ويقول الذين كفروا لولا أنزل عليه آية من ربه हिकिड़ो इहो एतिराज़ आहे। ॿियो एतिराज़ आहे जो हीअ त का निशानी भला क़ुर जे अचण जी कई आहे, अदाए क़ुर मां नबीअ खे मोकिलियो आहे त हिन निशानी ॾे। जीअं दोस्त खे निशानी मोकिलींदो आहे त हीअ शइ हिन निशानीअ सां तोॾे मोकिलियां थो, हिन खां पोइ हिन निशानी सां तोॾे मोकिलियां थो त पोइ हे कमु कर। त अलाह ताला अहिड़ी का निशानी असांखे मोकिलिया, पोइ हुन निशानीअ जे करे चऊं आहे त बेशक इहो क़ुर अलाह जे तरफ़ां आयल आहे जेको असांखे रसूल ॿुधाए थो। पोइ निशानी तॾहिं थींदी आहे जॾहिं दोस्ती हुजे, तल्लुक हुजे। दोस्तनि खे पोइ पंहिंजी ॻाल्हि खे वञाइण जे लाइ, सचे साबित करण जे लाइ निशानी ॾींदा आहिनि। पैगाम ॾींदड़ भई निशानी विझाए चइजांइ त हे कमु करिणो आहे। हाणे हे था चवनि त अलाह अहिड़ी निशानी मोकिली आहे। आख़िर अलाह सां हिननि जो कहिड़ो दोस्ती जो तालुक हो, कहिड़ी बिरादरीअ जी वाट हुई जो अलाह ताला हिननि ते निशानी मोकिले त नबी थो ॾियांव पियो, नबीअ खे थो ॾियांव क़ुर, पंहिंजो रसूल पैगम्बर करे तव्हां ॾे मोकिले, हिन निशानीअ सां अचेव त पोइ मंज़ूर। अलाह त फरमाए छा हे पागल थिया आहिनि छा? निशानी हिते जाइ आहे, निशानी जी आहे। इहो बि एतिराज़ थियो। हिकिड़ो इहो एतिराज़ थियो त सारो क़ुर लही आहे। इहो एतिराज़ थियो त भला जे सारो न लथो त निशानी त लाना। नबी तूं चवे त ख़ुदा जंहिंखे गुमराह करे, जंहिंखे पाण ते मुतवजो करे, इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं त कोन्हनि। तव्हां रुॻो ज़िद करे हिकिड़ी ॻाल्हि करे बीह रहिया आहियो, चओ था त असां ईअं कोन को मञींदासीं। असांखे ख़ुदा निशानी मोकिले, निशानी जो ख़ुदा मोकिले निशानी काॾे मालूम कनि था। कंहिं दोस्त खे निशानी मोकिलिबी आहे, अहिड़ो कोड वर्क मोकिलिबो आहे, अॻे पाण में ठहियलु हूंदो आहे। अलाह ताला जेके हिन सां अॻे मरासिम अहिड़ा आहिनि छा, कहिड़ा अल्फाज़ पाण में ॻाल्हाइल आहिनि छा, त हिननि लफ़्ज़नि खे जेकॾहिं पोइ तव्हां वटि पेश करे त पोइ तव्हां हुनखे रसूल करे वञो। अहिड़े क़िस्म जा इस्तलाहात वाक़ई थींदा आहिनि, पर अॻ में ठहियल जुड़ियल हूंदा आहिनि न। अहिड़ा माण्हू बि आहिनि जो हिन जमाती तहरीकनि में जेकॾहिं को कंहिं माण्हूअ वटि वञे, उहो माण्हू इन क़िस्म जो हुजे, रुॻो हीअं कन में हथु विझी अचे, साईं मां तुंहिंजो महिमान थी आयो आहियां, पंहिंजी माना आहे त मूंखे 1000 रुपया ॾिजे, मां फलाणी जमात जो माण्हू आहियां, मूंखे खपे, हिकदमि कढी हीअ अजीब ॻाल्हि आई आहे। कन में चए साईं ज़रा लिखो, ॾिसी चवंदुसि वालेकुम सलाम, रुॻो एतिरो करे हिन कन जे बाबड़ी में हथु विझे, वञी घर 1000 रुपया करे न पुछा न ॾिसां, इनखे चइबो आहे निशानी। हाणे हे था चवनि त अलाह असांखे अहिड़ी का निशानी मोकिले आहे जेका असांखे अॻे मालूम हुजे हा, पर रसूल हुन निशानी सां अचे हा, चऊं था सचो आहे। अब खुला निशानी हिन खे चइबो आहे न मञण जा पार। अलाह जंहिंखे गुमराह करे रस्तो ॾेखारींदो आहे उनखे जेको रब ॾे रुजू करे। तव्हांजे रुजू करण जा इहे हाल, निशान ॾेखारण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ॾेखारणु निशानीअ जो ऐं न ॾेखारणु कहिड़ो हिन में फ़र्क़ु आहे? अलाह तबारक व तआला वटि निशानियूं त अञा ॿिए क़िस्म जूं घुरिजियूं आहिनि, उहे हुजनि त पोइ ठहे। उहे कहिड़ियूं? नबीअ खे चइजे असांखे मौजो ॾेखार, जेकॾहिं उहो मौजो थियो साईं पोइ तोखे मञींदासीं, बेशक तूं अलाह जो रसूल आहीं। मूसा अलैहिस्सलाम खे फिरौन चयो त असांखे साईं का निशानी ॾेखार भला, लख जो अची जनाब बंदि, वरी बग़ल मुंहिंजो हथु कढी ईअं मथे कीअं त सॼी बत्ती ॿरी वई, ॼण रोशनी अछी सफ़ा बिजली जीअं चिमकंदी आहे, जी कचहरी फिरौन जी ॿरी अछी थी वई। हा, अखियूं हेठि करे वई रोशनी जारो तेज़ भर सिज जारो केरु, पोइ खणी बग़ल में हथु ॾिनई त वरी पोइ इनखे निशानी चइबो आहे। अहिड़ी निशानी त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मौजज़ो जंहिंखे कई हुई, 3000 मौजज़ा काफ़िरनि खे ॾेखारिया, हिकु न ॿ। मूसा अलैहिस्सलाम फिरौन ते फतह थो करे 2 मौजज़नि सां। असांजे मूसा यद बैदा, लठ ऐं हथ,
फिरौन ते फतह ॾिन, पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3000 मौजज़ा कुरैश कुफार खे ॾेखारिया। कॾहिं अबू जहल जीअं फिरौन जहन्नम रसी थियो ते अबू जहल बि जहन्नम रसी। मुंहिंजे हुज़ूर साईं जन मथां बि ही खूह ते बदर जे ॾींहुं जो लड़ाई थी फरमाए ते सभिनी खे ॿुटे खूह में उछलियो, भाउ ॾेई हिकिड़ी बदर जे इलाइक़े में जब लड़ाई थी उछलियो, अंदरि 3 ॾींहं गुज़री विया, गंदा थिया ॾाढा, पोइ फरमाए ते उछलियो, गर्मी जी मौसम हुई। पोइ मथां खूह जे हुन भाउ जे मथां बीह चवनि था हल वजदतुम मा वअदकुम रब्बुकुम हक़ा फलाना फलाना अबू जहल तुबा कुबा रबिया, ऐं तव्हां जेकी अलाह जो वाइदो हो तव्हां लधो हो, माना जहन्नम में ॾिसो तव्हांखे विधई न, असां सां त रब वाइदो कयो त तव्हांखे फतह ॾींदासीं, हिननि ते असांखे फतह मिली वई। त हज़रत उमर साईं त चए साईं अतुकल्लुम बिल अजसाद मलार वाला, हे साईं तव्हां अहिड़नि बोतनि जिस्मनि सां था ॻाल्हायो जिन रूह गुलमनि जनाज़नि सां साईं ॻाल्हायो था। पर ते उमिरि हिननि खे उहा सम्झा अॼु जो तोखे बि उहा सम्झ कान्हे का। उहा कहिड़ी सम्झ? जहिड़ो माण्हू जहन्नम ॾिसी सघंदो आहे, उहो त ख़ुदि जहन्नम में पिया आहिनि, हाणे हिते सम्झ आई न। इहा सम्झ जीअर खे किथे ईंदी? जीअर खे त ईमान हूंदो आहे या बेईमान हूंदो आहे, ईमान त सम्झ एतिरी खोड़ आहे। अलहमदुलिल्लाह अलाह असांखे ईमान ॾिनो आहे, बेहिश्त बि आहे, दोज़ख बि आहे, नबी सचो आहे, क़ुर सचो आहे, अलाह जो हुकुम हिकिड़ाईअ जो आहे, इहे सचियूं ॻाल्हियूं या त ईअं या त न मञे। बाक़ी हे क़िस्म जेको हिन खे हासिल हो हाणे हिन खॾ में जेका जहन्नम जी खॾ भरिजी चुकी हुई, उहो त नबी साईं तॾहिं फरमाए त अदा तोखे हिननि जेतिरी हाणे ख़बर न आहे जेतिरी हिननि खे ख़बर आहे। ॻाल्हि आहे न। ऐं इहो मौजज़ो हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मौजज़ो हदीस शरीफ़ में चए थो त अलाह ताला हुननि खे रूह मोटाए विधा, नबी जे कन आवाज़ हुनजे कननि में विधो त तीअं ज़लील थियनि अॼु उहो लोरापो ॿुधी। त वाक़ई असांखे हे एतिरा इराद कंदो, असांजा मके मुकरम में 13 साल असांजे पोयों असांखे ॻाल्हियूं ॿुधाई, नेठि विढ़ियासीं, जहन्नम रसीद थियासीं, पर न मुड़ियासीं, इहा पाण ख़बर पवंदनि। हुज़ूर साईं खे चयूं त साईं चंड असांखे ॾेखार, चीरजी पए, 14 तारीख़ हुजे, सिजड़ ते 3 पहिरीं धारा, सोमाणी धारा कयूं त ईअं कर, सोमाणी धारा, ओ सांझीअ धारा, सोमाणी खां अॻु में अथव, ऐं 14 चंड नओं पियो करे फरमायूं त हलो मीना जे इलाइक़े में आया, आज थी आहे मीना। पोइ साईं हिते अची गॾिया, काकर आहे न घणा ई आया, अलाह जो हुकुम थियो त तव्हां चंड खे इशारो कयो, चंड खे जो इशारो कयऊं त चंड थी हिकिड़ो पासो हेॾे ओला हेॾे ॿियो हेॾो करे फरमाते शादू ॾिसो चंड चिरियो न इशारे सां, हा चंड। अबू जहल अचे त मार अहिड़ो जादूगर, असांखे हेॾी उमेद कान्हे, उमेद तूं आसमान ते बि जादू हलाईंदो, हा केतिरा माण्हू मुस्लमान थी पिया, जिन जेके कमज़ोर हा ते सचा थी विया, बाक़ी जेके असली पका मोमिन तिनखे त ज़रूरत ई कान्हे। मौजज़ो हूंदो आहे काफ़िर जे लाइ, मोमिन जे लाइ मौजज़ो थोरो हूंदो आहे, मोमिन त उहो ई मोमिन आहे, मौजज़ो काफ़िर खे सम्झाइण जे लाइ हूंदो आहे, पोइ को सम्झे को न सम्झे। मलबार, आसाम, बंगाल, ओडिशा, हेॾे ॾखण ऐं ओभर जे कुंड ते इहे इलाइक़ा। मलबार जो राजा राति जो उथे 2-2.5 धारा पेशाब जे ख़्याल सां ॾिसे त चंड ॿ टुकड़ा हिकिड़ो हेॾे चंड छा थियो आहे ॾिसे राति खे सॾ करे ईअं कुझु वक़्तु हुयो, वरी चंड हेॾो ॻायो मिली बीह रहियो थी त यार मां राति अहिड़ो वाक़ियो ॾिठो अलाए छा तारीख़ में थो अचे, हिंदुस्तान जी ॻाल्हि जॾहिं ख़बर पवे न मुल्क हो बाक़ी 2-2.5 जे वक़्तु इहो ज़ाहिर आहे त होॾे मदीना मुनवर में हूंदो 10-12 या 11 या 11:30 जो वक़्तु, हिते 2-2.5 जो वक़्तु, 3 कलाकनि में फ़र्क़ु आहे। अल्लाह ताला क़ुर में फरमाए थो ख़तरबत साअत वंशक़ल क़मर, हीअ आयत युरदु अना यक़ूलु हाज़ा सिहरुन मुस्तमर, क़यामत जी निशानी आहे, छो त चंड जो चीरजी पवणु
इहो आख़िरी ज़माने वारे नबी जे मौजूदे जी निशानी या क़यामत जी निशानी आहे। माण्हू त चवनि त जादू आहे। क़ुर में ॿुधायो सूरत क़मर नाज़िल कई, हुन में शकुल क़मर जे मौजूदे जो बयानु कयो आहे। मतिलबु इहा आहे त काफ़रनि जी मुदा हिकदमि क़ुर अचे हा लौला नुज़िल अलैहि जुमलतन वाहिदतन, क़ुर छो न हिकु दफ़े नथो। ॿीहर मुदा इहा आहे त भला निशानी ख़ुदा असांजे मोकिले आहे, इहा निशानी त मुश्किल आहे। बाक़ी हीअ निशानी माना मौजूदा थियनि, अजीब अजीब हालात ॻाल्हियूं ॾिसण में अचनि। पोइ अबू जहल मुठ खणी आयो पथरनि जी, चयईं त ए मोहम्मद ॿुधाए त मुंहिंजे हथ में छा आहे। साफ़ ग़लति हो। जिब्राइल अलैहिस्सलाम आयो, उन अची अर्ज़ु कयो त रब साईं फरमाए थो, चवेसि त मां न थियां त पोइ इहे सची पथरियूं ऐं जेकॾहिं चवेसि त इहे ख़ुदि तोखे जेका मुठ में थी शइ इहा तोखे ॻाल्हि ॿुधाए, पोइ जेका क़बूल करे। नबी साईं फरमाए त मां ॿुधायां त छा थी, पोइ जिब्राइल ॿुधाए त पथरियूं या ख़ुदि जेका शइ तुंहिंजे हथ में मुठ में अंदरि बदिया इहा तोखे ॿुधाए की भई त तीअं अजीब आहे। अञा ईअं चई बसि कई त अंदरि मुठ में आवाज़ थियो ला इलाहा इल्लल्लाह हिकु हिकु पथरीअ कलमो पढ़ियो ऐं खणी ज़ोर सां उछली हा अहिड़ो जादू पथर सां कलमा पढ़नि केरु पुछे सही नी ॻाल्हि हद आहे न। मुंहिंजो मतिलबु हिन मुंहिंजो हीअ आहे त अलाह चल हिदायत ॾी बसि। रब थो फरमाए त दिलि करार कुफर सां काफ़िर जी न वठंदी, सारी दौलत पेरनि में विझी वॾो दड़ो करे मथे बीहारियोसि। करार नहीं, करार नहीं। करार ईंदो आहे अलाह जे ज़िक्र ते। छो? हुनजो सबबु अलाह जो ज़िक्र माना अलाह जो नालो। अलाह जो नालो अलाह जे ज़ात खां जुदा कोन्हे। अलाह जी ज़ात सॼे जहान जो ख़ालिक़, हेॾे मुल्क जो मालिक, सभिनी खे रिज़्क़ रसाए, रोज़ी पहुचाए। आसानी सारी दुनिया ते का परेशानी कान्हे, कोन खे कोन जवाब कान्हे, सॼे जहान ते त खाए पीए परवाह ई कान्हे कंहिंखे। के जंगलनि में, के ज़मीन जे सरनि में, समुंड जे गहराइनि में, गारनि में, उते अलाह ताला रिज़्क़ पियो ऐं हुनखे पियो हुते पाले। मां हिकिड़े दोस्त ख़बर कई, हेॾो झंगारा बाज़ार जो घोड़ो मुंहिंजी सरहद में जवानी जी उमिरि हो, मुंहिंजी उमिरि जो। मां चई मोदी साहिबु मुंहिंजे माउ खे थोबी मिली वरसे में, उहा आई हुनजे माउ जी, हिनजे नानीअ जी, हिनजे माउ खे मिली पाण मुंहिंजे उमिरि जो माण्हू। उहा थोबी भई हाणे हिकिड़ो साल थियो आहे, 2 साल जे असां वटि हूंदी हुई, थोबी असां मींहुं न पइजी छो सावण जो वठी जो मींहुं उठो, तकड़ में असां थियासीं छपरनि मनहनि में अंदरि, थोबी फिरी थोबी विसरी वई त पोइ ॼण ॾुख थियो ॾाढो थियनि, थोबी ते मींहुं पइजी खणी अंदरि कई सिबर पुसी वई। सुभाणे जो वरी थोबी चाढ़ियऊं त टिड़को ॾेई पई, पोइ बची पई आहे। थोबी ते पाणी न पए पोइ बची टिड़को जो भॼी पियो थोबीअ ते हिकिड़ो टुकड़ो हूंदो हो चङो, हिन तरीअ जे गोलाईअ जेतिरो, उन ते मानी न पचंदी, थोरी हूंदी वॾी फेराए फेराए पोइ हा पचाईंदा हुआसीं, पर थोरी भॼी ॾाढी मानी हिकिड़ी जाइ जे पासे कुझु न। तो जॾहिं भॻी त उतां सीर लंघे वई, खणी जेकर खोले ॿ टुकर थियोसि, अंदरि हीअ खाल आहे विच में, हेठो मथां पथर विच में खाल आहे, उन में अंदरि कीअं वेठो आहे। एतिरा साल बाहि थी मानी पचाई अथई, इन जाइ ते न हेठो अथव न मथां अथव, थोरी आकाश जी मानी पई बचाए। जॾहिं भॻी त अंदरि जीत निकितो, उते ख़ुदा हुनखे रिज़्क़ मिले ताज़ो जीतो सुठो, अंदरि उन पथर खे बि डुकी खाधई, अंदरि हुनखे हलण करण जी जाइ, मैदान बाक़ाइदे माहौल सुठो, अहिड़ो रब तबाह कर। बाक़ी अॼु उन दोस्त जी ॻाल्हि जी शक्ल यादि आहे, मूंखे नालो थोरो हाणे ख़्याल थो लही वियो, इस्माइल या थोरो नालो पियो वठे यादाश्त मां तव्हांखे ॿुधायां साईं 49 50
हाणे रब ताला अहिड़नि शयुनि खे वॾे पियो उन्हनि खे पियो सॼारे खाराए पीआरे जेका हुननि जी ज़िंदगी में रहे अलाह खे कहिड़ी परेशानी आहे कान्हे अलाह ते करार आहे ई कोन को पोइ जेको अलाह जो नालो वठंदो उनजे दिलि में बि ईअं ई करार ईंदो छो त अलाह जे नाले में तॾहिं त फरमाए अल्लज़ीना आमनू जिन ईमान आंदो वततमइन क़ुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह ऐं दिलियूं उन्हनि जूं करार थो वठनि अलाह जे ज़िक्र सां इहे माण्हू आहिनि कम जा इहे रब जे पासे ॾे रुजू करण वारा इन्हनि खे दौलत ईमान जी नसीब अलाह वहदहू जे ज़िक्र ते करार वारा बसि अलाह ताला फरमाए थो इन्ना नहनु नज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून बेशक असां ई क़ुर नाज़िल कयो आहे असां हिन जी संभाल कंदड़ आहियूं जेके पढ़ी दिलनि खे करार हासिल थिए यकीन पैदा थिए शुभा वञनि शैतानी हरकतुनि खां माण्हू दूर रहे इत्मिनान ऐं करार हासिल थिए गुरबत ॾुख सुख बुख या आसूदगी कुशादगी सभु रब जे पासे खां सवाल ई नथो पैदा थिए जुबान खे का बेकरारी हासिल थी अलाह ताला जी सारी मखलूक आहे बुखिया ॾुखिया बि रब जा खाईंदड़ खावर बि रब जा हिकिड़ा कहिड़े हाल में हिकिड़ा कहिड़े हाल में माण्हू हुजनि या हैवान हुजनि जीत पखी हुजनि अलाह तबारक व तआला पढ़ंदा पंहिंजे करार सां त जेको शख़्स अलाह सां तालुक रखंदो पंहिंजे हाल में ज़ाती तौर ईअं करार बि रखंदो कहिड़ो भाउ पर इहा जेका हालत उन्हनि शख़्स जी रहे थी न उहा ज़ाती तौर ईअं थी रहे पंहिंजे तलब सां थी रहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहा बि सुनत लथी आहे उहा आई आहे उहा सुनत ॾेई आई आहे उमत ॾे ईअं हिकु दफ़े नबी साईं जन मोकिलियो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे मोकिलियो अलाह ताला मलक सगुर हिकिड़ो हाणे साईं तॾहिं हुजनि मदीना मुनव्वर में हिजरत करे आया तव्हां सम्झो त मिस्किन कीअं ई इन लाइ हदीस पेश कयां जिब्राइल अलैहिस्सलाम ॻाए चईं अलाह तव्हांखे सलामत ॾे हे मलक मोकिलियो साईं निशानत जे लाइ इहो मलक बि चए थो त साईं उहद जबल साॼो सारो मां सोन करियां जेको तूं बि तुंहिंजी जमात बि संगत बि खाइनि पीअनि खपाइनि पर जाॾे तूं वञे त पोइ रिड़कंदो अचे वेही न रहंदो जबल जाॾे तुंहिंजो पोइ जबल सारो लॻो हुते सोन नबी साईं जन जिब्राइल अलैहिस्सलाम ने हीअं ॾिठो हुन मलक त पैगाम पहुचायो हिन जिब्राइल ने ॾिठो त जिब्राइल थोरो रखिजे मन अंत जिब्राइल त जेको मला नबीअ सां सवाल नबीअ सां गॾु ॾींदो आयो न उनखे त नबीअ सभिनी जी तबियत जी ख़बर आई मलक खे चई त अलाह ताला जे दरगाह में मुंहिंजा सलाम हाणे उते अर्ज़ु करे हल गरम त मां हिकिड़े ॾींहुं बुखियो हूंदुसि उन ॾींहुं तुंहिंजो ज़िक्र कंदुसि ॿिए ॾींहुं ड्रव कंदुसि उन ॾींहुं तुंहिंजो खाई शुकुर कंदुसि इहो मुंहिंजे लाइ हाल बेकरार जबर कोन करे माना इहा थी धिकार ते इहा थी धिकार इहा बि अलाह तबारक व तआला जे रज़ा जो हिकिड़ो क़िस्म आहे अलाह जी महबूबियत बसि काफ़ी आहे जेकर त अलाह सां मोहबत रखो मुंहिंजी ताबेदारी कंदा वञो त रुगो मोहबत न पर ख़ुदि ख़ुदा तव्हांखे महबूब पंहिंजो बणाए छॾे तव्हां सम्झो था त नबीअ जो दर्जो ख़ुदा वटि कहिड़ो आहे जेको नबीअ जो ताबेदार थिए सो ख़ुदा जो महबूब थिए त नबीअ जो ख़ुदा वटि कहिड़ो दर्जो आहे हेॾी वॾी महबूबियत जेको नबीअ जो ताबेदार थिए उहो बि ख़ुदा जो महबूब त नबीअ जी महबूबियत केॾी वॾी हूंदी पंहिंजी माना त इहा शइ महबूबियत जे ख़िलाफ़ न आहे जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खंदक पिया खोटराइनि खाई पिया खोटराइनि त सहाबा किराम चोलड़ा मथे करे ॾेखारिया पथर पथर ॿधो पियो अचे ख़ाली पथर पेट जो हूंदो त खड़कंदो आहे बुख ते जो गोॾर माण्हू बि हणे ॾलाट वे खंदक खाई पिया खोटरियूं क़ाफ़रनि जी जंग जो इलाइक़ो 8 हथ विकिरी 8 हथ गुज़ारी पथर जबर खाई आई मदीने खाई हाणे आहिनि हुनजा आसार कुझु त पथर पेट लटो जो मथे करे ॾेखारियूं त नबी साईं हुननि जी हालत ॾिसी पर पाण पंहिंजो चोलो मुबारक कयूं त हुननि खे ॿधल हो हीअं
नबी साईं जन खे 2 पथर हिकिड़ो ॿ बदल हाणे नबी साईं जन खे डबल बुख कई करे 2 पथर वधायूं त पेट सफ़ा टाइट रही। हालांकि अलाह तबारक व तआला अहिड़ो रज़ाक आहे जो वरी दरवाज़ो रिज़्क़ जो खोले त वरी खोले। अञा ईअं ई बीठा त हज़रत अनस नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾंडे खणी आयो, हिकिड़ा ॾोढड़ा मानी जा पचाए 2 टे जवन जी मानी कच्छ में ईअं वेड़े ॾिनऊंसि मां उम सलेम नबी साईं खे ॾे वञी त खाई पाणी पीअ। हुनजो जे कन में ॻाल्हि ॿुधाई फरमाए त तूं हल ॿुधाए घर पंहिंजे सां अचो हे जो वेड़ो त सोच माउ खे थी हीअं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे ॾोढड़ा मोकिलिया आहिनि असां अचूं सारो 80 माण्हू जल्दी खाए था पुटु। नबी साईं फरमायो त हलो अबू तलहा अंसारीअ दावत खे हलो त हाणे खणी आयो 2 ॾोढा कचा इहा दावत। सलेम खे अबू तलहा अंसारी चयो त सलेम हे त हाणे नबी साईं जन अचनि था असां पेश कंदासीं ॾियण वारा न एतिरो हो हेॾो हाजत बि एॾी ऐं अलाह ताला वेठो ॾिसे अहिड़ो कुदरत जो मालिक। मतिलबु ही आहे हिकिड़ो त 1000 वरह गुज़री वञनि ही कोई दावा न कंदो त नबी साईं जन सुख में हो तॾहिं दीन जी ख़िदमत कयो, असां ॾुखिया आहियूं असां पेट पालियूं कि दीन जी ख़िदमत कयो, इहा दावा ख़तमु थी वई। पोइ आया जो उते त 80 माण्हुनि जी बि पोयां हिकु थींदो निकिरंदो मोड़ो दौड़ंदा निकिता आया पर हुन मुस्लिम छा आहे कि 2 मानी जी वञ असांखे अबू तलहा चयो त जवन जी पयल हुई न पसाऊ आहे पीअं मां मानी बि पचाई साईं बि मोकिली पर जेको कहिड़ो जहिड़ो पियो अथव घर में चई कीअं त ॿियो कोन खंडी आहे हिकिड़ी पुराणी मथां उन में का चर्बी धरबी का पियल हुजे फर्म ते चङो पोइ हिनखे विहाण पोइ खंडी विहांदऊं हुनखे लिपूड़ियऊं हाणे मानी खे बि भरियऊं थाणे में खणी रखियऊं पाटड़ो उन्हनि खे किली करे पर ॾाढा माण्हू अची 8 चकर थिया 80 माण्हू खाई ड्रव करे विया उहे दाणा उन पात्र में उहो ई रखिया। रब ताला जो रिज़्क़ जे अचे त ईअं अचे न अचे त रसूल बि बुख ॾे असांखे त अलाह तबारक व तआला हणमाया ॾेई छॾिया आहिनि। अलाह ताला हिकिड़े ॾींहुं वेठा आहिनि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक ॿिया 2 टे साहिबी हुजनि बाग़ ते विया उते हुन वीचारे खजूर जी हाणे ॾिनी उहा खाधऊं नाली में पाणी पियो वहे फरमायो त को थधो पाणी थो वठाए अचे खली पई थधे पाणी वरी खली में पाणी खणी आया पाणी पी फरमायो लतुस हलो न यो में नई अलाह जे हिननि नेमतुनि जी पुछा थी जेकी नेमत खाई तव्हां हिन जी कहिड़ी ख़िदमत कई अबू बकर सोचे हिन जी बि पुछा थींदी खजूर उनाणे ईंदी आहे 2 टे ॾींहं में पाणी बि लकंदी फरमायो त अबू बकर असां खलके सघूं इहा पाणी असां पैदा करे सघूं खजूर जा इहे जेके दाणा खाधासीं असां ठाहे सघूं था नेमत भला असां छा था ठाहे सघूं हिकिड़ो पाणी हिकिड़ो हथ में झलियो कंहिंखे मज़ाल आहे जेको ठाहे सघे इहो अनो साईं इहे विझ इहे पाणी इहे ककर इहे बादल इहे दरिया था छिके अचनि पाणी अलाए काथूं हिन दाणनि ते इहे आबियारी थी थिए वरी साईं इहे ॾिढा ॾेसर थियनि वरी इहे ॻाहिजनि पीसनि वरी टुकुर ठहे मानीअ जो सारी दुनिया थी तड़पे पोइ थो गिरो मिले केरु कंदो इहो असुल शइ आहे अलाह खे यादि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु घर वियो हिकिड़े दफ़े हिकु दफ़ो न पर अहिड़ा कई पुछे त अंदरि आहे कुझु घर में अलाह जो नालो आहे हे न बि साईं जन वटि हुयो ऐं सुबुह जो अॻियाड़ी जो वेठो मंझंदि ताईं मंझंदि जो कोन किराणो खाए उते जवाब इहो न पियो मोटे आयो नबी साईं जे दरवाज़े ते अचे दस्तक ॾिनई नबी साईं निकिरी आया अबू बकर बीठो मां जहाज़ ते आयो कहिड़ी शइ तोखे हज़ूर वजह तुंहिंजो चहिरो ॾिसणु आयो आहे तुंहिंजो मुंहुं ॾिसणु आयो हाणे उथी वियो मोटी नबी साईं जन सम्झी बीह रहिया ॾिसी ड्रव करे बुख सारी ॾेई हे वरी ॾिसणु खाधे जे जाइ ते अॻे हो सोबत जो ॾिसणु नबी साईं सां कचहरी में वेठा इहा नियत न हुई वरी हाणे घर में त अनु न मिलियुसि त मोटी आयो त हाणे नबी साईं जो चहिरो ॾिसी ड्रव करे अनु कहिड़ी शइ आहे ॾिठे त ड्रव थी
इहे माण्हू अहिड़ा हूंदा जो नबी साईं जी ज़ियारत खाधे पीते जे वज़न खे कमी ईंदी। त इहो मुंहिंजो मतिलबु हो त इख़्तियारी शयूं हूंदियूं, अलाह जे नाले वारनि जे लाइ इख़्तियारी शयूं अलाह ताला जी मर्ज़ी आहे, पर ईअं इख़्तियार बि थी सघे थो। इहो हज़रत ख़्वाजा बाक़ी बिल्लाह रहमतुल्लाह अलैह वॾो बुज़ुर्ग गुज़रिया हिंदुस्तान, तमामु वॾो माण्हू, अलाह जो वॾो। हज़रत शाह वली अल्लाह मौजूद दिल खां बि अॻी आहे। सो उन जो हिकिड़ो मुरीद हो फ़क़ीर, उहो बि बुज़ुर्ग माण्हू। सो साहिब उनजे घर में, वीचारे जे घर में तकलीफ़ हूंदी हुई। अॻे शुक्र बि हुया, तकलीफ़ अलाह ताला वरी दुनिया जा खणी पंहिंजे रिज़्क़ जा ॻोथरा खोले छॾिया आहिनि। पोइ हिकु ॿियो काॾे हज़रत ख़्वाजा साहिब जन जो अची लॻिया अथव त अचो त फ़क़ीर जे घरो थींदो वञा, ॾिसंदो वञा। लड़ी जो आया त अचे दरवाज़ो खड़कायूं, माई हिकिड़ी निकिरी आई वीचारी पोइड़ी, चवनि त बाक़ी बिल आया हुआ तव्हांजे दरवाज़े ते, मुर्शिद जो तरफ़ ते अचे, न को ॿियो को साण माण्हू, न को छा, बसि ईअं, न को वलर माण्हू जो, न को का अहिड़ो साथ संगत। हिकदमि खणी दर खोलियऊं, कमरो हिकिड़ो कोठी में साईं खे खणी उते विहारियऊं। माई वीचारे हेकर ॿाहिरि वई, ॿीहर ॿाहिरि वई, टीहर ॿाहिरि वई। हज़रत ख़्वाजा साहिब जी ज़ाइफ़ा परेशान आहे, भाई छाजी तव्हांखे अची वञे, साईं कहिड़ी ॻाल्हि, तव्हां छा ॾिसायो, आया आहियो मुर्शिद असांजे दर ते, हाणे मानी कान्हे का घर में, छा खारायूं, वियसि हुन घर में उधारो, हुन घर में उधारो, साईं उधारो बि न मिलियो, पर फिक्र न कर, हेॾे भाई रुपए घटि ॾिनोमांसि, ॾिस 98 जो वटि 98 जो ॿियो कुझु अठारे जो केतिरो मिलियो, घणो ईअं मिलियो। हिकु ॿ ॾींहं गुज़रियो, पोयां ॿार असां खाई पीऊं मानी बि उहो बुज़ुर्ग जो आयो त ॾिसे त घर में मानियूं बानियूं हेॾे पाड़े ओड़े में देरि पिया खाईंदा, तव्हांखे छा थी वियो, ॾाढा आयो अथव। पोइ त चयो बुज़ुर्ग घर वारो मालिक, चयो तूं मारी बुख साईं जन आया, असांखे दुआ करे विया आहिनि, हले गुंदड़ीअ में, नंढी गुंदड़ी टिकर में, हा छा जे अंदरि ताईज़ रखी अथसि, ॾेखारे थो मूंखे ॿुधाई, पटे गपड़ी दपड़ी लाहे, हाणे भला घर जो वॾो बुज़ुर्ग माण्हू तावीज़ जो ॾिनऊं, ॾिसी जीअं त हाणे गुंदड़े जे पेट में जो तावीज़ हुजे, मुंहिंजे पेट में छो न हुजे, वादड़ में जेके पाणी डुबी जीअं हज़रत साईं जा लिखियल अखर वरी ॿाहिरि अचनि, मां पेट में वञा, होॾे गुंदड़े जो कमु लही वियो, ॿिए ॾींहं निकिरी। मुंहिंजो मतिलबु हिन मुंहिंजो इहो त हिननि माण्हुनि खे बुख इख़्तियारी हुई, हा हीअ शइ हुजे हीअ न हुजे, इख़्तियारी शइ, ईअं न हुयो तलब जी न ई ॻाल्हि आहे, इख़्तियारी शइ त हुजे छा, छा अलाह जी रज़ा खपे, ॿियो कुझु न खपे, वरी से साॻो फाको ई फाको। हिते अलाह ताला थो फरमाए त उहे शख़्स रब जिन खे हिदायत कंदा उहे अथव जिन ईमान आंदो, चयूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, इहे शख़्स आहिनि हिदायत वारा। ऐं इन्हनि जूं दिलियूं अलाह जे नाले सां ठरी करार कंदियूं आहिनि, अलाह जो नालो अची वञे दिलि करार में। अलाह थो फरमाए ख़बरदार, अलाह बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब, अलाह जे ज़िक्र सां दिलनि खे करार हासिल थींदो आहे, दौलत सां, हुकूमत सां, मर्तबे सां, जागीर सां, ज़मींदारी सां, फरमाइशी निशानात मिलण सां इहो ईमान जी दौलत हासिल न थींदी आहे, पर ईमान जी दौलत हिकिड़ी अक़ीदत सां हासिल थींदी आहे, अदब सां। जिन शख़्सनि खे अदब आहे, मन अनाब जेके रब जे रुजू था कनि पिया, रुजू वारनि खे अलाह ताला अहिड़ी नेमत ॾींदो आहे जेको पंहिंजे मालिक ॾे रुजू करे। हक़ीक़ी सुकून, हक़ीक़ी करार, हक़ीक़ी आराम सिर्फ़ु यादि इलाहीअ में अलाह जे ताल्लुक़ सां मिले थो। दिलि जी परेशानी, दिलि जी ओपराइप उहा सारी ईअं दफ़न थी सघे थी, दफ़े थी सघे थी, ख़तमु थी सघे थी। अलाह जिन हा मनो, उहे शख़्स जिन जे दिलनि खे करार, उहे जिन ईमान आंदो अमल सालिया कया, तूबा लहुम, तिन खे आहे मुबारक जन्नत जी, हुस्न मआब, सुठी जाइ टिकण जी, उते मिलंदनि। अलाह ताला थो फरमाए कज़ालिक अरसलनाका फी उम्मा, असां तोखे वॾी हिकिड़ी उम्मत ॾे रसूल करे मोकिलियो आहे। क़द ख़लत मिन क़बलिहा उमम, अॻे बि ईअं क़ौमूं गुज़रियूं, लिततलू अलैहिम अलज़ी अवहैना इलैक, जीअं तूं हे क़ुर उन्हनि खे पढ़ी ॿुधाए। वम यकफुरून बिर्रहमान, इहे अलाह जो इनकार था कनि, तूं क़ुर ॿुधाइनि। ओ अलाह जे क़ुर लथो आहे, अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान, उहो रहमान बाज़ार महिरबान जे क़ुर जी तालीम ॾिनी, उनजे लाइ इंसान खे पैदा कई। हैवाननि जे लाइ क़ुर कोन्हे, पथरनि जे लाइ क़ुर कोन्हे, वणनि जे लाइ क़ुर कोन्हे, मच्छीअ जीतनि जानवरनि जे लाइ, पर ख़ुदि मलकनि जे लाइ क़ुर कोन्हे। मलाइकनि जो क़ुर सां गॾु आहे, तूं क़ुर ते अमल ई न करे सघंदा आहिनि।
क़ुरान आहे इंसाननि जे लाइ, इंसान बि छॾे त बाक़ी क़ुरान कंहिंजे लाइ आहे पोइ? तॾहिं त अलाह ताला फरमाए त इहो क़ुरान आहे त तूं हिननि खे पढ़ी ॿुधाए। कुल रबी चवे त इहो मुंहिंजो पाली ला इलाहा इल्ला हू, उन खां सवाइ ॿियो को मालिक कोन्हे। अलाए तवक्कलतु इलैहि मताब, उन ते मुंहिंजो भरोसो आहे, मां उन ते रुजू थो करियां, मुंहिंजो मोटो उन ते आहे। हे क़ुरान शरीफ़ एॾी वॾी जो इन क़ुरान शरीफ़ जी बरकत फरमाए थो अलाह ताला जे क़ुरान जी बरकतूं मां ज़ाहिर करे हा त इहे बि हुयूं। क़ुरान खे हिकिड़ो ज़हर आहे, ॿियो बतन आहे। क़ुरान शरीफ़ जो ज़हर इहो आहे जेको असां पढ़ूं था, हिक ॿिए खे पढ़ी ॿुधायूं था। ॿियो बातिन क़ुरान जो अलाह ताला जो फरमाए त तव्हांखे मां क़ुरान जे बातिन जी अंदर जी आगाही ॾियां। माना इहा आहे त एॾी वॾी अज़ीम तरीन शइ तव्हांजे हथनि में, तव्हांजे ज़ुबाननि ते, तव्हांजे ज़हननि में तव्हां वटि रखियल आहे। हिकिड़ो इहो ज़ाहिर अथसि जेको ॾिसो था, जो सारी दुनिया हुनजे आॾो आजिज़ मुक़ाबिलो न करे सघिया, जंहिंखे एॾी ऊची शइ जो नबीअ खे बि उन क़ुरान जी ताबेदारी करणी पई, क़ुरान ॿुधाइणो पियो। पर ॿियो बतन हिन जो इहो आहे, टे शयूं हिन क़ुरान शरीफ़ जेकॾहिं जबलनि खे हलाइजे, क़ुरान पढ़ी ॾिनी चओ त जबल हली वेंदो, दिलि को काई नथो हली वञे। क़ुरान पढ़ी जो हीअं ज़मीन खे लिको ॾे त ज़मीन कटिजी पई। क़ुरान जे पढ़ण करे त चंड चीरियो हो हेॾो साल मथे ज़मीन चीर बीजे ते बीठायूं मथे ज़ाहिर ॻाल्हि आहे। ऐं कुल में पहिरियों मौत आहे या मुआ ॻाल्हाइनि, मुआ ॻाल्हाइनि। क़ुरान में इहे टई शयूं आहिनि, जबल हलाए कढी छॾिजनि, ज़मीन खे लिका वाह करे छॾिजनि या कपे बद करे छॾिजे, या मुआ हिन सां ॻाल्हाइनि थी सघे थो। पर अलाह थो फरमाए त इन जा आहिनि ॿ फ़ाइदा। हिकिड़ो क़ुरान मंझि इहो फ़ाइदो आहे त तव्हांखे इहो क़ुरान हुजे, तव्हां हिन ते अमल करियो, हिन जे हुकुमनि ते हलियो त तव्हांखे पकिड़े जन्नत में पहुचाए। हिकिड़ो फ़ाइदो इहो आहे, हमेशह जी ज़िंदगी तव्हांखे बख़्शे। इहा आहे अमल जी ज़िंदगी, क़ुरान शरीफ़ ते अमल करण जी ज़िंदगी। हुकुम थो करे नमाज़ पढ़ो, हुकुम थो करे रोज़ा रखो, हुकुम थो करे अदालत हलो, हुकुम थो करे इंसाफ़ करियो, हुकुम थो करे ज़ुल्म न करियो, कंहिंखे न मारियो, कंहिंसां न विढ़ो, कंहिंखे न क़तल करियो, ज़िना न करियो, चोरी न करियो, खून न करियो, सूद न खाओ, अलाह ताला थो फरमाए हक़ हलाल जो हलो। इहे सारा क़ुरान हुकुमनि केतिरा ॿुधायां, हिकिड़ो इहो अथसि। ईअं जेकॾहिं को हले त क़ुरान हिननि माण्हुनि खे वठी पकिड़े जन्नत में पहुचाए, देरी कान। हिकिड़ो क़ुरान जो इहो पहलू आहे, ज़ाहिर जेको असांखे ॾिनो अथई। ॿियो अंदरियो पहलू आहे, उहो अंदरियो पहलू कहिड़ो, जो नबी साईं इशारो कयो त चंड चीरजी पियो, ठीकु आहे न। हेॾो वॾो मसइलो आहे क़ुरान जो अंदरियो बि। अलाह तो फरमाए थो अंदरियो क़ुरान जो पासो मां बंदि करे छॾियो, पाण जले, तव्हांखे उन छो त उन क़ुरान जे पासे में लाज़मी फ़ाइदो जेकॾहिं थिए हा त पोइ चंड चीरियल ते काफ़िर मोमिन थिया। ज़मीन हीअ चीरे कंहिंखे ॾेखारिजे क़ुरान सां, पोइ मोमिन थियणु ज़रूरु कोन हो। जबल खे क़ुरान पढ़ी हलाइजे त हेॾे हलियो वञे त बि मोमिन थियणु ज़रूरु कोन्हे। चवंदा त अलाए कहिड़ो गैस बेस हेठो आयो हुजे करे जबल टकाव करे हेॾे हलियो वियो। माण्हू त तावीली केतिरा ई ॻाल्हियूं कंदा। अहिड़ी तरह जेकॾहिं माण्हू मुंहनि खे क़बरनि ते ॿी ॻाल्हि लड़ाए, चवंदा त अलाए जिन ते हिन लाइ छा जेके क़बरूं मुंडी कढी अबे ॾाढे शकिल ते असां सां बीठा था ॻाल्हाइनि, केतिरा हज़ारे माण्हू। माना इहे पहलू अहिड़ा हा, जेकॾहिं इहो अंदरियो पहलू क़ुरान जो तव्हांजे हिदायत जे लाइ काफ़ी हुजे हा, तव्हांखे जन्नत में वठी वञण जे लाइ काफ़ी हुजे हा, त पोइ नबी साईं चंड चीरे ॾेखारियो त बि काफ़ी न थियो न। तंहिं करे इहो पहलू मां बंदि करे छॾियो। क़ुरान जे सीधे से अमल जो पहलू तव्हांखे खोले ॾिनुमि। नमाज़ पढ़ंदा वञो जन्नत में वञो, सच ॻाल्हाईंदा वञो जन्नत में वञो, हक़ ते हलंदा वञो जन्नत में वञो, छॾींदा वञो त जन्नत खुली वेंदा। तॾहिं अलाह ताला फरमाए त मां इहो पहलू क़ुरान जो जारी कयो। हो पहलू अमर जमिया पंहिंजे हथ में मां बंदि करे छॾियुमि त न इन में चऊं एॾो फ़ाइदो कोन्हे त हिकु अध माण्हू खे फ़ाइदो थियो, ॿिया इनकार करे ॿी वेंदा, या चवंदा त हर को चवंदो त मूंखे ॾेखार, हे क़ुरान त सारी दुनिया खे अची वियो। अवलम यज़िल्लज़ीना आमनू अल्लाहु यशा अल्लाहु लहदन नास जमीआ। रब ताला तो फरमाए त माण्हुनि खे हिन ॻाल्हि ते करार कोन्हे, मोमिननि खे जेकर अलाह घुरे हा त सभिनी खे हिदायत करे हा, इन ॻाल्हि ते करार अलाह जी बानी। रब ताला क़ुरान असांखे मोकिलियो, असांखे आज़ादु कयो, तव्हांजी मर्ज़ी, हाणे क़ुरान ते हलो था, मां तव्हांजो क़ुरान मोकिलियो। पर जे अलाह ताला घुरे हा त सभु मोमिन थी पवनि, त क़ुरान न मोकिले हा सभु मोमिन थी पवंदा। क़ुरान मोकिले हा त बि सभु मोमिन थियनि हा, पर अलाह ताला आज़ादु करे छॾियो त क़ुरान मां तव्हांखे मोकिलियो, रसूल मोकिलियो, सिज उभारियो,
5 दफ़ा तव्हांखे निमाज़ जी भांग थी अचे, तव्हांजे लाइ हक़ हलाल जो मसइलो, वापार तिजारतूं धंधा, खाधा पीता सभु, इहे हर क़िस्म जो हलाल तव्हांखे माता कयो आहे, तव्हांजी मर्ज़ी। हाणे इख़्तियार कयो या न कयो? अलाह त फरमाए त असां ईअं करे तव्हांखे इख़्तियार ॾिनो। बाक़ी मां हीअ ॻाल्हि कान घुरी त तव्हांखे मरोड़े सभिनी खे मुस्लमान कंदो वञा त पोइ सुभाणे जन्नत वक़्तु छा ॾी? मरोड़े जो कंहिंखे मुस्लमान कर त ख़ुदा ताला दर्जो कीअं ॾे? दर्जो त आहे कोन। मरोड़े अलाह ताला असांखे इंसान बणायो आहे न, चइबो त दर्जो न आहे न अञा। मरोड़े हुननि खे जानवर कई, हुनखे मेह बणाई, हुनखे डांग कई, हुनखे गुदो कई, हुनखे भोलो कई, हुनखे ज़ोर कई। मरोड़े अलाह ताला पंहिंजे कुदरत सां हुननि सभिनी खे शकिलियूं ॾिनियूं न, कहिड़ो दर्जो आहे? दर्जो तॾहिं आहे जॾहिं हाणे हिन क़ुर ते माण्हू हले पंहिंजे इख़्तियार सां हले, इख़्तियार इस्तेमालु करे, नियत इस्तेमालु करे, पोइ अलाह तबारक तआला फरमाईंदो त बेशक तव्हां सचा आहियो, छो त तव्हां मुंहिंजे हुकुम ते हलियो, तव्हांखे मां आज़ाद कयो, त बि तव्हां हराम छॾियो, कूड़ छॾियो, बुछड़ाई छॾी, सुस्ती छॾी, तव्हां हक़ जे पासे आहियो, तव्हां भलायो हाणे अचो त जन्नत में सचा आहियो। لا يزال الذين كفروا تصيبهم بما صنعوا قارعة। अलाह तो फरमाए त मुनकर जेके ॿियनि काफ़िर आहिनि उन्हनि जे करतूतनि जे करे उन्हनि ते कंहिं न कंहिं क़िस्म जा सदमा था अचनि। औ तहुल्लु क़रीबम मिन दारिहिम, या उन्हनि जे घरनि जे भरिसां उहे मुसीबतूं थी अची कड़कनि। हत्ता याति वअदुल्लाह, सिखत जे लाइ अलाह जो वाइदो अचे। इन्न अल्लाह ला युख़लिफुल मियाद, अलाह ताला पंहिंजे वाइदे खे कोन को फेराईंदो। माना वाइदो इहो आहे त क़ुर ते हलो त तव्हांखे इज़त मिले, छॾींदव त ॾाढो नुक़सानु अथव। ॾिसो काफ़िरनि जे मथां कंहिं न कंहिं क़िस्म जी का न का मुसीबत ज़रूरत थी। अलाह ताला असांखे दुनिया आख़िरत जी मुसीबतुनि खां बचाए, दुनिया आख़िरत जो अलाह ताला असांखे इज़त नसीब फरमाए। अलाह असांखां राज़ी थिए, अलाह जे रसूल असांखां राज़ी थिए, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताबेदारी जे अलाह असांखे तौफ़ीक़ अता फरमाए।